सिंध के बेटन ते वफ़ाक़ तरफ़ां आर्डीनेंस ज़रिए कब्ज़ो करण ऐं माहीगीरनि बदिरां गैर माण्हुनि खे मछी मारण जा लेसन ॾियण वारे अमल ख़िलाफ़ अमीर उल बहर वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां शाहनवाज़ चौक खां बदीन प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। सरदार अनवर मल्ला, अली नवाज़ मल्ला ऐं शुमार मल्ला जी अॻुवाणी में निकिरंदड़ हिन एहतजाजी रैली में शरीक माण्हुनि जो चवणु हो त ॿेट माहीगीरनि जे रोज़गार जो वाहिद ज़रियो आहिनि। उन्हनि ते शहर अॾे मक़ामी माण्हुनि खे बेरोज़गार कयो पियो वञे। सिंध में फिशरीज़ खाते तरफ़ां गैर क़ानूनी तौर गैर माण्हुनि खे मछी मारण जा लेसन ॾिना पिया वञनि, जंहिंसां अॻे ई मुआशी तौर परेशान माहीगीर वधीक परेशान थी रहिया आहिनि। असांजे मला बिरादरी अमीरुल बिरहर जे प्लेटफार्म तां हिते गॾु थिया आहियूं त जेको आहे हिकु त जेको वफ़ाक़ बेटनि ते जेको कब्ज़ो कयो आहे उहो नामंज़ूर आहे। मलान जा हक़ आहिनि, मलान खे ॾिना वञनि। असांजो मक़सदु आहे त मलान खे हक़ ॾिना वञनि। जेको फिशरीज़ डिपार्टमेंट आहे उहो मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे ॿियनि खे जेको लेसन ॾेई उन्हनि खां रचणाया वञनि पिया। असांजा हिते सवे लेसन्स वारा माण्हू हिते मौजूदु आहिनि जिन खे हू रच बि लॻाइण कोन था ॾियनि। असीं फिशरी डिपार्टमेंट ऐं बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियूं त असांजे मलान जे तड़नि था जेके कब्ज़ान ते ख़तमु कया वञनि। ॿी ॻाल्हि त जेके बेटनि ते वफ़ा कब्ज़ो कयो आहे असीं उनजी बि सख़्तु मज़म्मत करियूं था। हिननि वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त मलान खे संदन हक़नि खां महरूम करण वारे अमल ख़िलाफ़ फौरी तौर क़दम खयो वञे। कैमरामैन जबराहिमू सां शकूर मेमन, सिंध TV न्यूज़ बदीन।